ओम शांति। 27/12/74 जा महावाक्य है। योगी भव पवित्र भव द्वारा वरदानन की जी प्राप्ति। योगी भव पवित्र भव द्वारा वरदानन जी प्राप्ति। अज जी सभा वरदाता द्वारा सर्व वरदान प्राप्त कईली आत्माएं जी बाबा जी सामू जी केड़ी आत्माएं हैं जे सर्व वरदान प्राप्त कया तन। वरदाता द्वारा सर्व वरदानन में मुख्य ब वरदान है जिनमें की सर्व वरदान समायल है। शुरू में जब साकार बाबा ने सृष्टि से आया है तो बाबा जो ब वरदान दने ना सबिन की बाबा देंदा योगी भव पवित्र भव। तो हिन बीन वरदानन में सर्व वरदान समायल है। वो ब वरदान आहिनि हुननि खे सुठी रीति ॼाणंदा आहियो या स्वयं वरदान स्वरूप व वरदानी मूर्त ठही विया आहियो। बाबा चवंदा उन्हनि ॿिन्ही वरदाननि खे तव्हां सुठी रीति ॼाणंदा आहियो या स्वयं वरदान स्वरूप व वरदानी मूर्त ठही विया आहियो। मतलब सिर्फ अञा ॼाणंदा ई आहियो कि स्वरूप में ठही विया आहियो। जो वरदानी मूर्त आहे न वो स्वयं स्वरूप ठही ॿियनि खे ॾियण वारो दाता ठही वेंदो। हाणे ॿियनि खे वरदाता ठही करे ॾियण वारा आहियो या अञा ताईं बाबा खां वठण वारा आहियो त पंहिंजे खां पुछो कि छा मूंखे ॿ वरदान स्वरूप ठहिया आहियो। अर्थात योगी भव पवित्र भव हिन विशेष कोर्स जे रूप कोर्स जे स्वरूप ठहिया आहियो। योगी भव पवित्र भव हिन विशेष कोर्स जे स्वरूप ठहिया आहियो। इन कोर्स के समाप्त कयो आहे या अञा ताईं करो था। अञा ताईं योगी ठही विया आहियो पवित्र ठही विया आहियो या अञा ताईं कोर्स करो था। सप्ताह कोर्स जो रहस्य सप्ताह कोर्स जो रहस्य इन ब वरदानन में समायल आहे। बाबा चईंदा न जे अंत समय हूंदो न हाणे त ॾिसो पहिरियों माण्हू 7 ॾींहं कोर्स कराईंदा आहियूं हाणे धीरे धीरे 3 ॾींहं थियो आहे पोइ 1 ॾींहुं थींदो। अंत में आहे न 1 सेकेंड में 7 डेज जो कोर्स थींदो। हिकु बार बाबा अव्यक्त मुरली में चई असांजी दृष्टि द्वारा वो कीअं थींदो इन 2 वरदाननि द्वारा। सप्ताह कोर्स जो रहस्य इन 2 वरदाननि में समायल आहे। योगी भव पवित्र भव। अर्थात बाबा खे यादि कंदव त पवित्र थी वेंदो। त पवित्र आत्मा तो स्वर्ग में ईंदी न। त जो भी हिते वेठा आहिनि न छा हुन सभिनि इहो कोर्स समाप्त कयो आहे या उन्हनि खे अञा ताईं इहो कोर्स हले ई थो। कोर्स अर्थात कोर्स पढ़णु। बाबा हमेशा चईंदा न हाणे के सिर्फ कोर्स न कराए। अगर हाणे तो 7 ॾींहंनि जो कोर्स भी कराईंदा आहियो न त उहो 7 ॾींहंनि में उन्हनि जे अंदर एतिरो फोर्स भरे छॾो जेतिरो तव्हां में अॼु आहे। मतलब जेको तव्हां जेतिरा भी गुण शक्तियूं जेतिरी भी सम्झ स्वयं में धारण कई आहे न वो 7 ॾींहं उनमें वो संस्कार ठही वञनि। उनखे मेहनत न करणी पए। अहिड़ो फोर्स जो कोर्स करायो। सदा योगी भव सदा पवित्र भव त वो तव्हांजे लेवल ताईं त अची वेंदो। पोइ वो अॻियां जेतिरो पंहिंजो पुरुषार्थ हिनखे चइबो आप समान ठाहिण। ऐं जेतिरो बाबा खे यादि करे उन्हनि खे कोर्स ॾींदो त वो बाप समान भी ठही सघंदो 7 ॾींहंनि में। त सदा योगी भव पवित्र भव जो कोर्स अर्थात शक्ति स्वरूप जो अनुभव। सदा योगी भव पवित्र भव जो कोर्स अर्थात शक्ति स्वरूप जो अनुभव न थींदो आहे त उन्हनि खे शक्ति स्वरूप न चईंदासीं। त हिन 2 वरदाननि जो फोर्स छा आहे शक्ति स्वरूप जो अनुभव कराइण।
अगर असां कंहिंखे बि कोर्स था करायूं त उन्हनि खे योगी भव, पवित्र भव जो वरदान मिले, अर्थात उन्हनि खे शक्ति स्वरूप जो अनुभव थिए। अगर नथो थिए त शक्ति स्वरूप न चईंदासीं, उन शक्ति स्वरूप ठहण जो अभ्यासी ही चईंदासीं। जेकी आत्मा उन्हनि में शक्ति नथी भरे सघे त अञा ताईं उहो कोर्स कराइण वारो भी अभ्यासी आहे। छो जी स्वयं जो स्वरूप सदा स्वतः ही स्मृति रहंदो आहे न, त जेको स्वयं जो स्वरूप हूंदो उहो ई असां ॿियनि खे बि ॾेई सघंदासीं। जीअं पंहिंजो साकार स्वरूप सदा स्वतः यादि रहंदो आहे न, ऐं उनजो अभ्यास न कंदा आहियूं, बल्कि उहो ॿियो ही असां त उनखे भुलजण जो अभ्यास था करूं न साकार स्वरूप खे। ये पंहिंजो निजी स्वरूप वरदानी स्वरूप सदा ही स्मृति में रहणो खपे। जीअं असांखे सदा पंहिंजो साकारी स्वरूप स्मृति रहंदो आहे, असां हुनखे भुलजण जो पुरुषारथ था करूं। ईअं जीअं साकारी स्वरूप स्मृति रहंदा, ईअं असांखे कहिड़ो स्वरूप यादि रहे, पंहिंजो निजी स्वरूप। कल बाबा खे पृष्ठ स्वरूप, वैसे असांजो निजी स्वरूप बाबा तो चई न निराकार आत्मा ॾिसो। अगर शरीर ही ॾिसण जी एतिरी आदत आहे त हड्डी मांस जो शरीर न ॾिसी करे लाइट जो शरीर ॾिसो। त यही पंहिंजो निजी स्वरूप आत्मा या लाइट जो शरीर, वरदानी स्वरूप पवित्र आत्मा, योगी आत्मा, पवित्र सदा ही स्मृति में रहणो खपे। त असां द्वारा ॿियनि खे बि उहो अनुभव थींदो। जीअं ॾिसो असांजे स्वरूप खे अगर असां जीअं रखंदासीं त माण्हू असांखे ॾिसी सिखंदा आहिनि न कि हा ॾिस हुन ईअं पातो हुयो, ईअं कमु थी करे, सुठो या बुरो प्रभाव पवंदो आहे। उहो ई अगर असां सदा पंहिंजे निजी स्वरूप वरदानी स्वरूप में रहंदासीं त असांजो भी प्रभाव पवंदो। अपवित्रता जो ऐं विस्मृति जो नामो निशान न रहे। अपवित्रता जो विस्मृति जो नामो निशान न रहे। इनके चइबो आहे वरदाननि जो कोर्स करणु। कहिड़ो कोर्स कीअं कराइणो आहे? पंहिंजे निजी स्वरूप ऐं वरदानी स्वरूप की स्मृति में रखी करे ॿारनि खे कोर्स कराइणो आहे कंहिंखे बि, त उन्हनि में शक्ति भरजी वेंदी। छा अहिड़ो कोर्स कयो अथव तव्हां? जीअं तव्हां माण्हू सप्ताह कोर्स समाप्त करण खां पहिरियों कंहिंखे बि आत्मा, कहिड़ी बि आत्मा खे क्लास में न अचण ॾींदा आहिनि। ये ब्रह्मण ॿार जो ये प्रैक्टिकल कोर्स समाप्त न कंदा त बाप दादा व ड्रामा भी उन्हनि खे कहिड़ी क्लास में अचण न ॾींदा, अर्थात फर्स्ट क्लास में न अचण ॾींदा। त फर्स्ट क्लास में अचण लाइ योगी भव, पवित्र भव जो ये निजी वरदानी स्वरूप असांजो जेको निजी स्वरूप आहे, ये असांखे प्रैक्टिकल जीवन में सदा यादि रहे ऐं असां हुन रीति हलूं। ये कोर्स जॾहिं असांजो समाप्त थींदो तॾहिं असां फर्स्ट क्लास में अची सघंदासीं। फर्स्ट क्लास कहिड़ी हूंदी आहे? उहो सत्युग जे आदि में अचण वारा हूंदा। फर्स्ट क्लास अर्थात सत्युग जे आदि 9 लख मम्मा बाबा जॾहिं गद्दी ते वेंदा न, उन 9 लखनि में जॾहिं कॉरोनेशन डे हूंदो न, जॾहिं मम्मा बाबा लक्ष्मी नारायण ठही करे गद्दी ते वेंदा, त उन समय हुन सृष्टि ते हिकु जो संवत शुरू थींदो। जीअं ॾींहुं उहो गद्दी ते वेंदा त कॉरोनेशन डे जंहिंजे यादगार असां दिवाली मल्हाईंदा आहियूं, त उन समय हिन सृष्टि ते सिर्फ़ 9 लख माण्हू हूंदा। त चाहे उन्हनि जी प्रजा हुजे चाहे दास दासी हुजे, भई फर्स्ट लक्ष्मी नारायण जी दास दासी भी क्वालिटी वारी हूंदी। अॼु बाबा चई न कि हुते जो ॿारनि खे संभालण वारी दास दासी भी हिते फर्स्ट क्लास हूंदी। कि अॼु बाबा ॿुधाइनि
त मम्मा बाबा जी राजधानी में, चाहे उन्हनि जी प्रजा हुजे, चाहे उन्हनि जी राजदासी हुजनि, जो भी हुजनि न, उहे सभी न पवित्र भी रहेंगे, योगी भी रहेंगे। लेकिन दासदासी कोई न कोई गड़बड़ी कंदियूं, विकार में न वेंदा, बाक़ी इम्प्योरिटी भी कोई हूंदी जंहिंजे कारण वो दासदासी ठहंदी। लेकिन उहा 2 नंबर वारे लक्ष्मी नारायण या 8 गद्दिन वारे जेका दासदासी उन्हनि खां त फर्स्ट क्लास हूंदी न। त 9 लखनि में अचण वारी आत्मायूं, क्वालिटी वारी आत्मायूं योगी भव, पवित्र भव जो कोर्स हाणे समाप्त कंदियूं, तॾहिं वो सत्युग जे आदि में अची सघंदी। जॾहिं तव्हां माण्हू उन्हनि जी क्लास में, जीअं असां उन्हनि जी क्लास में न अचनि ॾिना, ईअं ई बाबा चवनि था कि जेकी आत्मायूं बाप दादा ऐं ड्रामा अनुसार, बाप दादा ऐं ड्रामा अनुसार अहिड़ी आत्मायूं सत्युग जे आदि में न अची सघियूं, फर्स्ट क्लास जो अधिकार न ठाहे सघंदियूं। फर्स्ट क्लास में अचण जे लाइ इहे मुख्य वरदान प्रैक्टिकल स्वरूप में खपनि। विस्मृति ऐं अपवित्रता छा थींदी आहे? भई उन्हनि खे पंहिंजो निजी स्वरूप भुलिजजे ई न, पंहिंजो वरदानी स्वरूप भुलिजनि ई न। विस्मृति अपवित्रता छा थींदी आहे उन्हनि खे पतो ई न हुजे। विस्मृति या अपवित्रता छा थींदी आहे, हिनजी अविद्या थी वञे, तॾहिं वो फर्स्ट क्लास में अची थी। तव्हां संगम ते उपस्थित आहियो न, त अहिड़ो अनुभव थिए कि संस्कार व स्वरूप में, ये संस्कार व स्वरूप मुंहिंजो न आहे, लेकिन मुंहिंजे पास्ट जे जन्म जो हुयो, लेकिन हाणे न आहे। अगर असांखे कोई, असां में सम्झो अगर पास्ट में क्रोध करण जो संस्कार हुयो, त हाणे मुंहिंजो क्रोध करण जो संस्कार न आहे। कोई चए अरे हीअं न कर, वरी वो चिल्लाईंदी, और तव्हांखे पतो लॻी वञे तव्हां पहिरियों चिल्लाईंदा आहियो, लेकिन हाणे न चिल्लाईंदा आहियो। त हाणे अगर तव्हांजे साम्हूं कोई चए कि अरे हीअं न कर, वरी चिल्लाईंदी, त तव्हांखे लॻे इहे त मुंहिंजे पास्ट जो संस्कार हुयो, हाणे मां थोड़ी चिल्लाईंदी आहियां, भले करो, भले जो करणो तो करो। ईअं असांजी स्थिति हुजणी खपे। संगम ते असां उपस्थित आहियूं, यादि रहे, अहिड़ो अनुभव थिए कि ये संस्कार व स्वरूप मुंहिंजो न आहे, लेकिन मुंहिंजे पास्ट जो जन्म जो हुयो, लेकिन हाणे न आहे। हाणे त मां ब्राह्मण आहियां, ये त शूद्र जा संस्कार हुया, शूद्रपन में मुंहिंजो संस्कार व स्वरूप हुयो। ये पंहिंजे सां भिन्न अर्थात ॿिए जे संस्कार आहिनि, अहिड़ा अनुभव थियणो, इनखे चइबो आहे न्यारो ऐं प्यारो। छो जी हिन दुनिया में रहूं था, उन ई माण्हुनि सां रहूं था, त उन्हनि खे त यादि आहे न कि असां ईअं कंदा हुयासीं। असां भले उन्हनि खे छॾे छॾियो आहे, यार असांखे बि कुझु कुझु रहंदो आहे, मां पहिरियों ईअं कंदी हुयमि, लेकिन हाणे न कंदी आहियां। त हीअ स्थिति असांजी न्यारी ऐं प्यारी स्थिति हूंदी। तीअं देह ऐं देही अलॻि अलॻि वस्तु आहिनि न, लेकिन अज्ञानवश हिन ॿिन्हिनि खे मिलाए छॾियो असां। जीअं देह ऐं देही, आत्मा और शरीर ॿई अलॻि अलॻि आहिनि, लेकिन अज्ञानवश असां हिनखे मिलाए छॾियो। उहो ई मुंहिंजे खे मां सम्झी वरितो असां, त हिन ग़लती जे कारण केतिरी परेशानी व दुख अशांति जी प्राप्ति थी न। सिर्फ़ असां खुद के शरीर समझी वरितो, ये गलती कई, हिनजे कारण असांखे केॾो दुख परेशानी। अॼु माण्हू ॾिसो आत्मा शरीर छॾे वञे थी, लेकिन असां अगरि असांखे सम्झ हुजे या पहिरों, हाणे त आहे, हाणे बि ॾिसो स्वरूप में आहे न आहे, ॾिसो सभु आत्मा हिते खेलता खेॾूं, कॾहिं आत्मा शरीर छॾे करे हली थी वञे त उहो काॾे वेंदी थोड़ी, हिन ई सृष्टि ते के न के नाम रूप में खेल खेॾण ईंदी। असां सां बि ईंदी अगरि हिसाब किताब हूंदो त, ॿिए नाम रूप में। बस हिन में दुखी थियण जो छा आहे न, हिन ई सृष्टि ते ई त आहे।
कोई काॾे वञे थो, काॾे एॾे होॾे त माण्हुनि खे दुखी थो वञे थो, अरे काॾे थो वञे, हिन सृष्टि ते ॿी जगह वञे थो खेल खेॾण, बस समय ईंदो त वापसि मिलंदासीं ॿियो छा। त ॾिसो हिकु मां मुंहिंजे खे मां में सम्झी वरितो ये ग़लती जे कारण केतिरी परेशानी व दुख शांति प्राप्त थी। ये अपवित्रता और विस्मृति जा संस्कार, ये अपवित्रता और विस्मृति जा संस्कार जो मुंहिंजे अर्थात ब्राह्मणपन में न आहे, जो मुंहिंजे अर्थात ब्राह्मणपन जा न लेकिन शूद्रपन जा हुया। उन्हनि खे मुंहिंजो सम्झण सां माया जे वश परेशान थी वेंदा आहिनि, अर्थात ब्राह्मणपन जी शान सां परे थी वेंदा आहिनि। अपवित्रता और विस्मृति जा संस्कार जो मुंहिंजा न आहिनि, अगर असां उनखे अपनाए छॾंदा आहियूं, मुंहिंजो सम्झी वठंदा आहियूं, वापसि सां विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कंदा आहियूं त केॾो परेशान थी वेंदा आहियूं, ब्राह्मणपन जी शान सां परे थी वेंदा आहियूं। त सदा यादि रखंदव न मां केरु आहियां, हाणे संगम ते आहियां, मूंखे छा करणो आहे। त तव्हां कॾहिं बि शूद्रपन जे संस्कार व ॻाल्हियुनि खे टच न कंदव बुद्धि में। ये नंढी सी भूल चेक करो कि काथे ये मुंहिंजो संस्कार त न हुया, ये असांखे चेक करणो आहे कि घड़ी घड़ी चेक करणो आहे कि हाणे त मां संगम ते आहियां त मुंहिंजे संस्कार त आहिनि न, त मां हिननि खे यूज़ छो करां। त पहिरियों पाठ पवित्र भव व योगी भव खे प्रैक्टिकल स्वरूप में लायो, तॾहिं ही बाप समान बाप जे समीप अचण जे अधिकारी ठही सघंदव। तॾहिं बाप समान बाप जे समीप अचण जे अधिकारी असां ठही सघंदासीं। कॾहिं ठही सघंदासीं? जॾहिं असांखे 2 वरदाननि खे प्रैक्टिकल स्वरूप में लाईंदासीं ऐं घड़ी घड़ी यादि कंदासीं कि ये माता संगम युग ते आहियां, ब्राह्मण आहियां। केॾी सारी बाबा चए तो ॿियो कुछ भी न, सिर्फ ये यादि रखो न, जीअं नंढी नंढी ॻाल्हियूं आहिनि, मां आत्मा आहियां, मुंहिंजो लाइफ जो शरीर आहे, मां संगम ते आहियां, मां ब्राह्मण आहियां। त ब्राह्मणपन में हाणे असांखे कीअं हलणो आहे, कीअं ॻाल्हाइणो आहे, घड़ी घड़ी यादि रखो। घर में कोई बि अचे थो, मां त ब्राह्मण आहियां, हिननि सां मिलां थी, बाबा जो ॿार आहियां, त असांजी चाल चलन व्यवहार उन्हनि सां ॻाल्हाइण जो तरीक़ो ई बदिली वेंदो। अॼु कल्प पहिरियों वारा ॾाढे काल सां बिछड़ा हुआ बाग जी यादि में तड़पण वारा अव्यक्त मिलन मनाइण जे शुद्ध संकल्प जे रमण करण वारा, पंहिंजे स्नेह जी डोर सां बाप दादा खे बि बंधण वारा, अव्यक्त खे भी आप समान व्यक्त ठाहिण वारा, उहा नया नया ॿार व साकार देश में दूरदेशी ॿार जो आहिनि, उन्हनि जे प्रति विशेष मिलन जे लाइ बाप दादा खे अचणो पियो आहे। ये भी विदेशियुनि जे लाइ ही हूंदी बाबा जो महावाक्य कि ॾाढे समय खां जो बिछड़ल आहिनि, छो कि विदेशी त वैसे ई असां त ॾाढा खां बिछड़ल आहियूं, लेकिन विदेशी त हाणे फॉरेन में, हिन जन्म में बि फॉरेन में आहिनि, त उहे अव्यक्त मिलन जे तड़प में रहंदा आहिनि, शुद्ध संकल्प में रहंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि न, उहे हाणे ईंदा वरी वेंदा, त मधुबन में वापसि अचण जे लाइ ख़र्चो इकट्ठो कंदा रहंदा आहिनि, त उन्हनि जो पूरो साल ईअं रहंदो कि असांखे इकट्ठो करणो आहे, पोइ बाबा सां मिलन मनाइणो आहे। त उन्हनि जी स्नेह जी डोर अव्यक्त बाप दादा खे बि साकार देश में लाइ ॾींदी आहे। त शक्तिशाली केरु थियो, बंधण वारो या बंधण जंहिंखे असां बांधदा आहियूं, बाबा। असां शक्तिशाली थियासीं न,
बाबा बाप चईन वाह ॿार शाबाश ॿार। नयन जे प्रति विशेष बाप दादा जो स्नेह आहिनि। अहिड़ो ईअं छो? निश्चय जी सदा विजय आहिनि। विशेष स्नेह जो मुख्य कारण नया ॿार सदा अव्यक्त मिलन मनाइण जी महिनत में रहींदा आहिनि। भई साकार में जीअं ब्रह्मा बाबा जे शरीर में बाबा ईंदा हुया उहो त हाणे पॉसिबल न थी सघंदो आहे न, लेकिन असां हाणे पंहिंजी अव्यक्त स्थिति में थी करे बाबा सां मिलन मनाए सघंदा आहियूं। त अव्यक्त मिलन मनाइण जी महिनत में रहींदा आहिनि अहिड़ा ॿार। अव्यक्त रूप द्वारा व्यक्त रूप सां कयल उहे चरित्रनि जो अनुभव करण जी सदा शुभ आशा जा दीपक जगायल हुए रहींदा आहिनि। जो साकार बाबा जा चरित्र के अव्यक्त रूप में स्थित थी करे उन्हनि जो अनुभव करण जी शुभ आशा दीपक अहिड़े ॿारनि जे जगल हूंदा। आशा जा दीपक सदा जगल हुआ रहींदा आहिनि कि असां बि साकार में त बाबा खे न ॾिठो, लेकिन अव्यक्त रूप में स्थित थी करे उहा चरित्रनि खे असां अनुभव करूं। बाबा जी जीवन कहानी या बाबा ब्रह्मा बाबा जी जेकी किताब उनमें सभु अनुभव जो आहिनि उन्हनि खे पढ़दे पढ़दे तव्हांखे ईअं सभु स्पष्ट सम्झ में ईंदो जीअं असांजे साम्हूं ई सभु कुझु थिए थो। ईअं महिनत करण वारनि खे फल ॾियण लाइ बाप दादा खे बि विशेष यादि स्वतः ही ईंदी आहे। बाबा खे बि विशेष यादि स्वतः ही ईंदी आहे। हिन करे अॼु ही यादि, अॼु जी गुड मॉर्निंग व नमस्ते विशेष चारों ओर जे नए ॿारनि खे पहिरियों बाप दादा ॾियनि था। चारों ओर जे नए ॿारनि खे पहिरियों बाप दादा अॼु जी यादि और अॼु जी गुड मॉर्निंग और नमस्ते विशेष कंहिं ॿारनि जे लाइ आहे जो नया नया ॿार जेका सदा तड़पदा आहिनि बाबा सां मिलण लाइ, जेका बाबा जे चरित्रनि खे अनुभव करणु चाहींदा आहिनि। साथ में सब ॿार त आहिनि ई सही, लेकिन जीअं बाबा पहिरीं वारी होली में चई न बांदेलियूं फॉरनर्स सभिनि खां पहिरियों यादि ईंदा। उहे ई अॼु बाप दादा कंहिंखे गुड मॉर्निंग नमस्ते यादि प्यार था ॾियनि जेको ये इच्छा रखंदा आहिनि। बाबा चवनि था हाणे व्यक्त द्वारा अव्यक्त मिलन सदा काल त न थी सघंदो, उहो बि ख़तम थी वियो न। इन करे अचण खां पोइ वञणो हूंदो आहे। अव्यक्त रूप में अव्यक्त मुलाक़ात सदा ही थींदी। हाणे पहिरियों त ॾिसो साकार में हुयो को अव्यक्त में हुया, लेकिन हाणे त जॾहिं चाहियो था खुद खे अव्यक्त स्थिति में स्थित करे बाप दादा सां मिलन मनाए सघंदा आहियो। उहो सदा काल आहे। अहिड़ा वरदानी ॿारनि खे जो सदा काल बाप दादा सां मिलन मनाईंदा आहिनि या मिलन जी इच्छा रखंदा आहिनि, वरदानी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।